अस्सलाम वालेकुम या अली मदद। संगत अॼु दिलि चवे थी तव्हांखे हिकिड़ो भिटाई साहब जो बैत ॿुधायां ऐं उन जी पोइ उन जो तव्हांखे विचूर थो ॿुधायां। भिटाई साहब जो बैत आहे, फरमायूं त हींअरा हिंदू ज़ाल जीअं हारिया हेठि मथी वियो, हींअरा हिंदू ज़ाल जीअं हारिया हेठि मथी वियो, पिर्त पियालो पीओ माठ करे पओ मच में। संगत मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त हिकिड़ी हिंदुनि जी क़ौम आहे, हिकिड़ो को उन जी का ज़ात आहे हिंदुनि जी, जेकॾहिं उन जो मुड़ुसु मरी वञे ज़ाल जो, जॾहिं उनखे साड़ींदा आहिनि कंहिं जाइ ते साड़ींदा आहिनि त पोइ जॾहिं उहो सड़ण जे लाइ तयारु थींदो, उनखे रखंदा काठनि जे मथां साड़ण जे लाइ, त पोइ उन जी घरवारी बि सिंगार जी पंहिंजो पाण चवंदी, उन्हनि में रवाज आहे, उन्हनि में को इहो इहा माना पक टक थियल हूंदी आहे, उहा बि ॻह ॻठा पाए ऐं कुंवार वारा कपिड़ा पाए सिंगार जी, उहा बि मुड़ुस सां गॾु मच में टप ॾेई सड़ी ॻरी वेंदी। त भिटाई साहब जो त हींअरा हिंदू ज़ाल जीअं हारिया हेठि मथी वियो, हींअरा हिंदू ज़ाल जीअं हारिया हेठि मथी वियो, पिर्त प्यालो पीओ माठ करे पओ मच में। भिटाई साहब जो पंहिंजे हीअं खे पंहिंजी दिलि खे थो चवे त हिंदू ज़ाल खां बि तूं घटि आं, हिंदू ज़ाल वारो कमु त करे ॾेखार, उहा पंहिंजे मुड़ुस सां गॾु मच में पवे थी, तूं हेॾे महबूब मुस्तफ़ा पाक जे लाइ हिन महिल ताईं कुझु न कयो आहे। महिरबानी कुर्बानी।